ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। झोल में जीडीए सूबाई अगवान डॉक्टर मोहम्मद हाशिम खासकेली पारां मुख्तलिफ बिरादरनि सां बलदियाती इलेक्शन बाबति हुर हाउस झोल में कार्नर गॾिजाणी। गॾिजाणीअ में मुख्तलिफ बिरादरनि जे माण्हुनि ऐं नेक मर्दनि सभनि जे तइदाद में शिरकत कई, जंहिंमें शर खासकेली कीरिया टालपुर जलालानी हिंगोरा निज़ामानी चांग गपोल सैयद मलुकानी चन्नड़ कोरी बालादी पिंजारा मेंगवार महराज कोहली मंगरिया ऐं ॿियनि ज़ातुनि जे नेक मर्दनि चङनि नौजवाननि वॾी अंग में शिरकत कई। जीडीए जे नौजवाननि उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करण जो डॉक्टर हाशिम खासकेलीअ सां अज़म कयो। गॾिजाणीअ खे डॉक्टर हाशिम खासकेली, फकीर गुलाम कादर हिंगोरो, विक्की खासकेली, मोहसिन हिंगोरो, रहीम खासकेली, अकबर खासकेली, प्रीतम झोलानी, देवन कुमार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 26 जून ते झोल ही सुजान माण्हू तारे ते ठपो हणी पीर साईं बागल जे उम्मीदवारनि खे कामयाब कंदो, छोजो झोल समेत सिंध खे तबाह कंदड़नि असांजे मुखालफ़नि जो सियासी खेल ख़त्म थियण वारो आहे, छोजो हाणे भुट्टो जे नाले ते वोट वठी अवाम खे बेवकूफ़ बणाए खरबे रुपयनि जी करप्शन कंदड़नि खे झोल अवाम सुञाणे चुको आहे। रिपोर्ट करे रहिया जान मोहम्मद WB न्यूज़।